अस्सलाम वालेकुम प्यारा भाउ कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि ख़ैर तयार जीअं त ख़ैरनि सां असांजो राति CD शो जो प्रोग्राम थी वियो जंहिंमें भाउ कबीर पालारी जो कलाम हुयो। असांजे भाग महिनतुनि जो पिरीं प्यार हुयो। भाउ असांखे दावत ॾिनी चांहि जी। हींअर असां बीठा आहियूं म्याणी ॿेले में। क़दीमी ॿेलो मुंहिंजो भाउ काज़िम गोपांग ZK जी विलोगर। इंशाल्लाह रिकॉर्डिंग थिए पई। असां चाहींदो जेको असां घुमूं फिरूं ज़िंदगी में या जेसिताईं ज़िंदगी रही जेको हाल अहिवाल थियो त तव्हां दोस्तनि सां शेयर ज़रूरु कंदासीं। त तव्हांजी हेल्प थोरी असांखे खपंदी हुई। असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा कयो। बाक़ी जेके बि उथणु वेहणु असांजो असां चाहींदा तव्हांखे बि ख़बर पए ऐं तव्हांजी मदद बि खपे। हींअर असांजे म्याणी ॿेले में भाउ कबीर पालारी सां गॾु बीठा आहियूं। हींअर कबीर भाउ ॾे हलो हले घणो पुराणो आहे ॿेलो? साईं तक़रीबन घणो पुराणो। असांजा वॾा ॻाल्हि कनि था त 300 साल हिते रेस्ट हाउस हिकिड़ो 300 साल हुनखे थी विया आहिनि। जेके हिते जेको हिन जी जंग लॻी हिननि जी मीरनि जी ऐं अंग्रेज़नि जी इहो क़दीमी सफ़ा आहे। सही असांजो आहे म्याणी रेस्ट हाउस ज़बरदस्त। घणा माण्हू कमु कंदा आहिनि हिते घटि में घटि 130 माण्हू कमु कनि था। फॉरेस्ट में हिते मक़ामी माण्हू पंहिंजे ॿिए पासे जा माण्हू सरकारी। अच्छा हा घणी पघार हूंदी तक़रीबन माण्हुनि जी? शुक्र मालिक जो हुनजो बचनि जो गुज़र थियो वञे। कंहिंजी 22,000 कंहिंजी 20,000। सही अच्छा वो बंगलो ॾिसो हली हुजे तो वो बंगलो हली ॾिसो पोइ पासे बंगलो अथव। हा बंगलो तव्हांखे हली ॾिसो। ठीकु आहे बंगलो ॾिसो। प्यारा पहिरीं भाई ही उहो बंगलो आहे जेको अंग्रेज़नि जे टाइम में ठहियलु आहे जंहिंमें केॾी बि गर्मी हुजे पासे गर्मी कोन लॻंदी आहे। ऐं हीउ वण ते तक़रीबन हीउ वण घणो आहे साल पुराणो? 300 साल थी विया। हीउ वण जेको तव्हांखे ॾेखारींदा हींअर हीउ तक़रीबन 300 साल पुराणो वण ही म्याणी ॿेले फास्ट में असां बीठा आहियूं हींअर। पाण असां मिड़ेई असां हल हल कयो असां दोस्तनि तव्हां सां असांजी शेयरिंग थी वञे थोरी घणी। हीउ वण जेको 300 साल पुराणो वण इंशाअल्लाह ताला जेके शयूं असां बि घुमंदा असां चाहींदा जेके असांखे ॿुधनि था असां केस्टूं या सीडियूं कलाम उन्हनि दोस्तनि सां असां ॿी बि ज़िंदगी जा के हवाले शेयर कंदा हलूं। बसि हिकिड़ी रुगी तव्हांजी रिक्वेस्ट आहे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा वञो तव्हांजी महिरबानी थींदियूं। हीअ असां म्याणी ॿेले फास्ट में बीठा आहियूं। तमामु क़दीमी ॿेलो आहे। असांजे हैदराबाद जा काफ़ी माण्हू हिते बाबा मस्त अली शाही दरगाह बि हिते आहे उन ते बि काफ़ी माण्हू ईंदा रहंदा आहिनि। ऐं तमामु पुराणी दरगाह आहे। बाईपास वञे थो मटियारी खां सिधो उन ते तव्हां ॾिठी हूंदी दोस्तनि काफ़ी दोस्तनि खां इहा ॻाल्हि लिखियलु कोन्हे। वॾो बोर्ड लॻल ॿाहिरि बाबा मस्त अली शाह लिखियो पियो। कबीर बंगलो हाणे केरु रहंदो आहे? हाणे हिते ऑफिसर रहंदा आहिनि क़िस्मत ईंदा आहिनि कराचीअ खां। अच्छा हिते ईंदा आहिनि पोइ रहंदा आहिनि। हिकिड़ी बारात हिनखे मज़ो ॾेई वेंदी आहे हिते घुमण फिरण में। हा या त ख़ाली हूंदो। अच्छा मुलाज़िम रहंदा आहिनि? हा मुलाज़िम। सही ऑफिसर किथां खां ईंदा आहिनि? कराचीअ खां ईंदा आहिनि ऑफिसर सेक्रेटरी साहिबु थियो चीफ थियो इहे सभु ईंदा आहिनि कराचीअ खां। अच्छा हा हफ़्तो रहंदा आहिनि या 15 ॾींहं रहंदा आहिनि पोइ हिते घुमंदा फिरंदा आहिनि। सही ज़बरदस्त माहौल। न बाक़ाइदा माशाल्लाह ज़बरदस्त माहौल। असां हैदराबाद में तमामु अहिड़ी ख़ूबसूरत जॻहियूं आहिनि जेकिन खां असां वाक़ुफ़ु कोन आहियूं। क़दीमी जॻहियूं क़दीमी आसार असां इंशाअल्लाह ताला कोशिशि कई आहे त भला ॻाइण वॼण खां पोइ हटी करे भई तव्हां दोस्तनि सां कोई शेयरिंग थिए ज़िंदगी जा जेके सुठियूं जॻहियूं असां वञूं था उते तव्हांखे बि असां उहे शयूं ॾेखारियूं। बसि महिरबानी तव्हांजी लख थोरा अलाह तव्हां सभिनी ख़ुशि कंदो। हिकिड़ी रिक्वेस्ट वरी बि तव्हां सां कंदासीं त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। अस्सलाम वालेकुम।